मटियारी में ही ताज़ा तरीन अपडेट आए नवासा शहर के पिया अज़ीज़ गुल ख़ैबर की रिपोर्ट मुताबिक कराची का प्राइवेट अस्पताल में मरीज़ खणी वेंदड़ एम्बुलेंस गाड़ी के मटियारी जगनू सेंजी के वेझो बाईपास क़ौमी शाहराह से अचानक बाहि वकोड़े वही। उन मौके ते असिस्टेंट कमिश्नर एडमिनिस्ट्रेटर टाउन कमेटी मटियारी अदील अहमद सो SHO मटियारी ज़ुल्फ़कार ओडाणू मौके ते पहुंची विया। कराची के प्राइवेट अस्पताल में मरीज़ खणी नवाबशाह तरफ वेंदड़ एम्बुलेंस के मटियारी बाईपास जगनू सीएनजी के वेझो अचानक बाहि वकोड़े वही, जै सबब एम्बुलेंस में सवार मरीज़ औरतुन समेत ॿारनि ड्राइवर एम्बुलेंस में लही पंहिंजी जान बचाए वरिती। इतला मिलण बावजूद फायर ब्रिगेड अमलो न पहुतो, जॾहिं ते SHO मटियारी ज़ुल्फ़कार ओडाणू ऐं असिस्टेंट कमिश्नर मटियारी अदील अहमद सौब ऐं मोटरवे पुलिस जा एहलकार वाक़िए वारे हंधि पहुची विया। बाहि लॻण के नतीजे में एम्बुलेंस गाड़ी मुकम्मल सड़ी खाक थी वही। मरीज़ उन सां गॾु एम्बुलेंस में सवार माण्हू मौजज़ाना तौर ते बची विया। एम्बुलेंस ड्राइवर ॿुधायो त वार्निंग के अचानक बाहि लॻंदे ॾिसी असां सभई ॿाहिरि निकिरी पंहिंजी जान बचाई आहे। ज़रियनि जो चवणु आहे त एम्बुलेंस कराची खां नवाबशाह तरफ़ मरीज़ खणी वञी रही हुई त एम्बुलेंस में पेट्रोल भराइण दौरान बाहि वकोड़े वई, जॾहिं त एम्बुलेंस में सवार माण्हुनि जे नालनि जी सुञाणप न थी सघी। बाहि लॻण सबबि सॼी एम्बुलेंस सड़ी वई ऐं ज़िले इंतिज़ामिया पारां बि एम्बुलेंस गाॾी में मरीज़नि खे शिफ्ट करे नवाबशाह ॾांहुं रवानो कयो वियो आहे।